इन मुआशरे में तब्दीली ज़रूरी आहे। उहा तब्दीली ॿाहिरीं हूंदी आहे, यानी मुआशरे में तब्दीली अची वेंदी आहे, ऐं ॿी माण्हू में अंदरूनी तौर ते तब्दीली ईंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे हर शइ में, जेकॾहिं तव्हां बिज़नेस कयो था पिया, तव्हां टीचर आहियो या डॉक्टर आहियो या तव्हां इवन इंजीनियर आहियो, ऐं तव्हांखे हर दफ़े मोटिवेशन जी ज़रूरत पए थी, ऐं उहो शुबो तव्हांजो पेशन न आहे, त पोइ तव्हां कॾहिं बि कामयाबु नथा थी सघो। जेकॾहिं तव्हां जदीद दौर जे हिसाब सां विख नथा खणो ऐं उन हिसाब सां अपडेट नथा रहो, तव्हां पुठिते रहिजी वेंदव। जीअं हीअ सखणी रुगो मोबाइल आहे, उन जे बि 15 ॾींहं ते या 20 ॾींहं ते असांजे नोटिफिकेशन ईंदो आहे त तव्हां अपडेट थियो, ऐं उन मोबाइल जा नवां फीचर्स अची वेंदा आहिनि। ईअं तव्हांजी ज़िंदगीअ में बि जेकॾहिं तव्हां अपडेट न रहंदव त तव्हां उते ई रहिजी वेंदव। घणा माण्हू पंहिंजे माज़ीअ खे जे ज़ंजीर सां का शइ ॿधी ऐं गेल बि आहे, इन गेलींदा हलंदा आहिनि ऐं उन सां चुंबड़िया पिया हूंदा आहिनि ऐं उन जी जान न आहिनि छॾींदा। पोइ उहे हर नंढी वॾी ॻाल्हि ते हर माण्हूअ ते तंज़ कंदा आहिनि, ॿिए ते खिलंदा आहिनि, टोक कंदा आहिनि, या उन खे क़ाबू करे पोइते करण जी कोशिशि कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां कॾहिं बि कंहिं बि शोबे में आहियो, ऐं ख़ासि तौर ते एजुकेशन जी ॻाल्हि करे रहियो आहियां, त हिकु टीचर जेकॾहिं अपडेट न आहे त उहो पुठिते रहिजी वञे थो। जदीद दौर में सिलेबस या किताब जेके ॿार पढ़नि था पिया उहे तब्दील थियनि था पिया, उन्हनि जी टाइमिंग तब्दील थिए थी पई, ऐं उन्हनि जो तरीक़ेकार तब्दील थिए थो पियो, इम्तिहान जो तरीक़ेकार ॿियो थिए थो। जेकॾहिं उहे ई माण्हू उन हिसाब सां न हलियो त ईंदड़ कुझु सालनि में असां पुठिते रहिजी वेंदासीं। बहितरीनु शइ उहा आहे त तव्हां जदीद दौर जे हिसाब सां जेकी टेक्नोलॉजी आहे उहा इस्तेमालु करे पंहिंजो पाण खे नवाण में आणियो ऐं नई शइ तख़लीक़ कयो।